याद है 2010 में डीसी जैकोबाद सां मूं फ़ोन ते ॻाल्हायो त मूंखे चई काजी साहब ही जेको पाणी टोड़ी मां निकितो आहे ही तव्हां सम्झो त हिकिड़ो ॿियो दरियाए सिंध पियो हले माना हुन त मूं चयो अंदाज़ो छा अथव त केतिरो पाणी हले पियो त मूंखे चई सही घटि में घटि बि जेके चई त मूंखे ख़बर न आहे मूं जेके इंजीनियर्स हिन खां पुछियो आहे त ही 3 खां 4 लख क्यूसेक पाणी हले पियो 4 लख खां मथे पाणी हले 4 लख जे लॻभॻि पाणी हले पियो त हाणे अगरि पाण कैलकुलेशन कयूं त 11 लख पाणी सखर क्रॉस कयो छाकाणि सखर बैराज जा गेज सभु ॿुॾी विया त मापो न हो त केतिरो माना हू त 9.5 पौणा 10 लख खां पोइ मापा मिटिजी पाणी हेठि हलिया विया त कुझु माण्हुनि जो ख़्यालु आहे त 11 लख क्यूसेक पाणी सखर बैराज मां लंघियो पर अहिड़ो ई 4 लख क्यूसेक पाणी टोड़ी टुटण जे करे हुतां सॼी सिंध में जेका तबाही हुन कई पोइ त कुल मिलाए 14-15 लख क्यूसेक पाणी हुन महिल सिस्टम में हो जे गुड्डू खे हिते त अगरि टोड़ी न टुटे आहे त तव्हांजा ही ॿई बैराज हलिया वञनि हा अलाह पनाह में रखे सो हींअर ओड़ी सूरत हाल न आहे जमाली साहब मुख़्तसर ॻाल्हि इहा पियो कयां